नाज़रीन हिन वक्त असी मौजूद आहियूं DC चौक ते 14 अगस्त ऐं 75वें योम आज़ादी के हवाले से तहरीक लबैक पाकिस्तान ज़िला जैकबाबाद तरफा एक रैली शहीद अल्लाह बख्श सूमरो पार्क का निकती जेका पांजे मखसूस रस्तन का थींदी पाकिस्तान जिंदाबाद ए पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह जा उबदारिंदर नारा हणंदी पांजे मखसूस रूट का थींदी DC चौक ते पहुंची है। अचो तो वधीक रैली के शुरका सा ॻाल्हायूं तो उन्हनि जो इन बारे में छा चवण है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अजो की रैली कढण जो मकसद इहो आहे असांखे हिन उम्मत के ॿुधाइणो आहे त हे मुल्क वॾी कुर्बानियुनि सां मिलियो आहे। हिन मुल्क जे लाइ वॾा असांजा जेके हुया सभु तमामु घणी कुर्बानी ॾेई विया, जंहिंमें असांजूं नियाणियूं, जंहिंमें असांजा नंढड़ा ॿार, ख़ासि करके 14 अगस्त जे हवाले सां मां इहो पैगाम ॾींदुसि, हे ॾींहुं इन्हनि जे लाइ न ईंदो आहे त माण्हू स्कूटर जा साइलेंसर फाड़े करे हले। हे ॾींहुं इन जे लाइ ईंदो आहे त असां आज़ादी जो जेको इज़हार कयूं ऐं असां उहो जेके असांजा शहीद आहिनि असां उन्हनि जी कुर्बानी खे यादि कयूं। ऐं उनखां अलावा जेको आहे त मुल्क जंहिं हिसाब सां तव्हांजे साम्हूं हली रहियो आहे ऐं लब्बैक या रसूला जो जेको मौक़िफ़ आहे वो इहो आहे त दीन तख़्त ते अची वञे। जंहिं मक़सद लाइ इहो मुल्क ठहियो आहे तव्हांजे सभु साम्हूं आहे, उन मक़सद लाइ इन मुल्क खे नथो हलायो वञे। इहो मुल्क ग़लति क़िस्म जे सियासतदाननि जे हथ में आहे। इंशाअल्लाह ताला तहरीक लब्बैक इन मुल्क खे जंहिं बुनियाद ते ठहियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह जी बुनियाद ते ठहियो आहे, ॿ क़ौमी नज़रिए जी बुनियाद ते ठहियो आहे। इन मुल्क खे इंशाअल्लाह अज़्ज़ व जल तहरीक लब्बैक उन ॿ क़ौमी नज़रिए ते खणी वेंदी। लब्बैक या रसूल अल्लाह। अॼो की रैली जो मक़सद इहो आहे त 75 साल अॻु में पाकिस्तान इन ॾींहं ते आज़ादु कयो वियो। इन जे करे आज़ादु कयो त निज़ाम मुस्तफ़ा अचे और इहो अंग्रेज़ी कानून न हुजे। 75 साल खां पोइ बि उहा ई ग़ुलामी, उहा ई जेकी आहे हिते ई मुल्क में जेको आहे ग़ुलामी जो सिस्टम हले थो पियो। 75 साल अॻु में ई इन आज़ादी जे ॾींहं खे और निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ दुआ कयो त जीअं निज़ाम मुस्तफ़ा अचे। इन जो मक़सदु अॼु जीअं आज़ादी जो ॾींहुं आहे त असां आवाम खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त पाकिस्तान जंहिं नज़रिए ते ठहियो हुयो, दीन कलमे जे नज़रिए ते ठहियो हुयो, उन नज़रिए ते तहरीक लबैक पाकिस्तान निकिती आहे ऐं हक़ीक़तनि जेको मक़सदु आहे हिन ॾींहं खे मल्हाइण जो उहो पैगाम ॾियणु आया आहियूं। असांखे निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु करण लाइ असां निकिता आहियूं। आवाम साथ ॾे त जीअं दीन तख़्त ते अचे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों शुक्रिया अदा कयां थो मां जैकब न्यूज़ जो। ऐं उनखां बाद में अॼु ही जेका रैली निकिती आहे 14 अगस्त जे हवाले सां आहे, TLP जे तरफ़ों ही रैली निकिती आहे। असां सभु TLP जा कारकुन आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह ही पाकिस्तान जे नज़रिए जे लाइ ठहियो हुयो। ही मक़सदु उन जे लाइ ही रैली निकिती आहे। ऐं असांजा प्यारा दोस्त असां सां गॾु आहिनि, सलमान कादरी, वसीम निसार, सभई दोस्त गॾु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रैली तव्हां ॾिठी हूंदी, जोश जज़्बो सां जारी ऐं सारी आहे। ऐं इहा असांजी इख़्तिताम तबीर थींदी बाईपास ते। जी नाज़रीन रैली जे शुरका जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो ही चवणु हुयो त ही पाकिस्तान जेको आहे उहो ॿ क़ौमी नज़रिए जी बुनियाद ते ठहियो हुयो। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में इस्लाम जो निफ़ाज़ जेको उहो नाफ़िज़ नथो थिए। TLP जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान में इस्लाम जो निफ़ाज़ नाफ़िज़ थिए। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।